पाकिस्तान में शादी में वक्त जी पाबंदी अक्सर नाहे कई वेंदी ऐं मेहमान हुजनि या मेज़बान सभु देर सां पहुचंदा आहिनि। शादीअ जी तक़रीबुनि में औरतुनि लाइ मथे ते रओ रखणु ॾुखियो हूंदो आहे, पर कुझु माण्हू हाणे शादियुनि जे दावतनामनि ते वक्त जी पाबंदी ऐं मथो ढकण जे हवाले सां हिदायतूं लिखी रहिया आहिनि। सोशल मीडिया ते वायरल हिकु शादी कार्ड ते मेज़बान वक्त जी पाबंदी ऐं औरतुनि खे मथो ढके अचण जी हिदायत कई आहे। असांजे मुआशिरे में वक्त जो ज़्यान आम आहे ऐं 6 वॻे तक़रीब जो वक़्तु हुजे त महिमान कॾहिं बि वक़्त ते नाहिनि ईंदा ऐं मेज़बान पंहिंजी तयारी में बि 8 या 9 करे छॾींदा आहिनि। महिमान ऐं मेज़बान ॿिन्ही जे ज़हननि में 2 कलाक हूंदा आहिनि त जेकॾहिं 6 वॻे घुरायो वियो आहे त 8 वॻे खां अॻु प्रोग्राम शुरू न थींदो ऐं इन हालत में ॿिन्ही जो वक़्तु ज़ाया थींदो आहे। शादी तक़रीबुनि में औरतूं महांगा लिबास पाए ईंदियूं आहिनि ऐं रए खे कुल्हनि ते रखी छॾींदियूं आहिनि, पर हिन कार्ड ते लिखत मुआशिरे में ईंदड़ तब्दीली ॾांहुं इशारो करे थी। कुझु माण्हू अॻी परदो कंदा आहिनि त के वरी हाणे अहिड़ियूं हिदायतूं शादीअ जे कार्डनि ते छापे रहिया आहिनि। ॿिए पासे अहिड़ियूं शादियूं बि वायरल थींदियूं आहिनि जिते पैसनि जो वॾो ज़्यान कयो वेंदो आहे। महांगियुनि शादियुनि में यूरोज़ ऐं डॉलरनि जी घोर कई वेंदी आहे, जॾहिं त ॼाणियुनि में मोबाइल फोन्स, मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान विरहायो वेंदो आहे। अहिड़ियुनि सभिनी तक़रीबुनि ते सोशल मीडिया वापेदार तनक़ीद कंदा आहिनि, पर दौलतमंदनि खे कंहिंजी परवाह नाहे। हू तक़रीबुनि ते ख़र्च जारी रखियूं पिया अचनि।